नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन करीम रहीम रब जल्ल जलालहु जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे, उहो ई काइनात जो ख़ालिक़ व मालिक आहे, उहो ई राज़िक़ करीम रहीम ऐं उहो ई हर शइ जो मालिक आहे, उहो ई ख़ालिक़ आहे। ऐं लखें करोड़े दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामईन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जी बारगाह में अॼु सुबुह जी सदा आहे त करीम रब जल्ल जलालहू तमामु सामईन व नाज़रीन समेत असांजी समूरी सथ समूरनि महिमाननि ऐं मुंहिंजे तव्हां सभिनी जे घराणनि ते रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फ़रमाए, हर क़िस्म जी आफ़त मुसीबत परेशानी खां पंहिंजी पनाह में रखे। नाज़रीन, अल्लाह तबारक व तआला हिन काइनात खे पंहिंजी क़ुदरत कामिला सां तख़लीक़ फ़रमायो ऐं इन में जॾहिं इंसान पैदा कयईं ऐं जिन्नात पैदा कयईं त इन्हनि जी इस्लाह जे लाइ, इन्हनि जी हिदायत जे लाइ, इन्हनि खे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, छो त इन्हनि खां पुछाणो थींदो। अल्लाह पाक क़ुरान पाक में इरशाद फ़रमायो सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। तव्हां खां क़यामत वारे ॾींहुं हर हिकु नेमत जो पुछाणो थींदो, सवाल थींदो, जेकी बि नेमत तव्हांखे अता कई वई। हाणे उहो नेमत जो पुछाणो छा थींदो, कीअं थींदो, कहिड़े तरीक़े सां थींदो, उहे नेमतूं असांखे कीअं वापराइणियूं हुयूं, कीअं इस्तेमालु करणियूं हुयूं ऐं कीअं न करणियूं हुयूं, इन जो डिटेल, इन जी तफ़सील, इहा समूरी अल्लाह तबारक व तआला रसूलनि जे ज़रिए सां अता फ़रमाई। रसूलनि खां पोइ नबियनि उन तालीम खे आम कयो त बाबा तव्हांखे हिन कम जे लाइ मनो कयो वियो आहे, हिन कम जी हिदायत कई वई आहे। ऐं इहा समूरी तफ़सील जेका आहे उन्हनि रसूलनि खे जेका अल्लाह तबारक व तआला अता फ़रमाई, उहा आसमानी किताबनि जे ज़रिए सां अता फ़रमाई, यानी वही फ़रमाई ऐं उन्हनि खां पोइ किताब तहरीर कया विया, किताबी शिकिल ॾिनी वई ऐं रहंदी दुनिया ताईं उन शइ खे आम कयो वियो। सो अॼु असांजो जेको मौज़ू आहे, जीअं त असां ईमान मुफ़स्सिल जा पहिरीं आमनतु बिल्लाहि, पहिरियों जुज़ हुयो तौहीद, अल्लाह ते ईमान आणणु, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही ऐं उन जे मलाइकनि ते, इहे ॿ जुज़ थी चुका आहिनि। व कुतुबिही, हाणे टियों जुज़ आहे ईमान मुफ़स्सिल जो, त किताबनि ते ईमान आणणु। त किताबनि ते ईमान कीअं आणिजे, आसमानी किताबनि जो बयानु थींदो अॼु उन जी तफ़सील जे मुतालिक़ पंहिंजे जन महिमाननि खे असां दावत ॾिनी आहे। पहिरीं उन्हनि जो तारुफ़ करायां, उन खां पोइ अॼोको टॉपिक जी गुफ़्तगू शुरू कंदासीं इंशाअल्लाह। अॼु असांखे जंहिं बहितरीन आलिम दीन जॉइन कयो आहे अल्लामा बरकतुल्लाह खोसो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह। साईं अवां जी इजाज़त सुनतल शख़्सियत आहे, मुख़्तलिफ़ औक़ात में तव्हां साईं जन जा प्रोग्राम ॿुधा आहिनि। उन खां पोइ असांजे प्रोग्राम में बहितरीन आवाज़ जो मालिक सुठो सना ख़ान तशरीफ़ वठी आयो आहे, हाफ़िज़ दिलदार अहमद महर साहब। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि। अवां जी महिरबानी, अवां तशरीफ़ वठी आयो। साईं जन जो ताल्लुक़ सांगड़ सां आहे। सो नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू ऐं उन जे हबीब अलैहिस्सलाम जे ज़िक्र ख़ैर सां कंदा आहियूं। हूअं बि असांजो प्रोग्राम तरबियती हूंदो आहे। ज़ाहिर आहे तरबियत उहा ई बहितर हूंदी आहे, उहा ई सुठी हूंदी आहे जेका हतल मक़दूर क़ुरान पाक ऐं उन खां पोइ अहादीस मुबारका ऐं उन खां पोइ अक़वाल बुज़ुर्गान दीन ते मुश्तमिल हुजे। सो असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़ानी खां करणु था चाहियूं। तंहिं करे आउं हाफ़िज़ दिलदार अहमद महर साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू महबूबन करीमन अलैहिस्सलाम जी शान में सना ख़ानी जो शरफ़ हासिल कनि। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमिना सल्ले अला मुहम्मदिन। दुआ कयो मुंहिंजी मदीने में
उमिरि गुज़री वञे दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे हरम नबवीअ में निमाज़ूं हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे हर मुनारे ते बिही जॾहिं बांग था बांगा ॾींहं हर मुनारे ते बिही जॾहिं बांग था बांगा ॾींहं अॼु त जज़्बो ई बिलावल अॼु त जज़्बो ई बिलावल जान मां निकिरी वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे हर कबूतर जे अदब इख़लाक़ तां सदको वञा हर कबूतर जे अदब इख़लाक़ तां सदको वञा ख़ुद संदन आदत ॾिसी है ख़ुद संदन आदत ॾिसी इंसान थो सुधरी वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे हरम नबवीअ में निमाज़ूं हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे ॿियो दफ़ो बचड़ा वठी अचां साईं जन खे सुवाल आहे ॿियो दफ़ो बचड़ा वठी अचां साईं जन खे सुवाल आहे ओ महेसर मन मिले का ओ महेसर मन मिले का ही त ख़ुशि ख़बरी वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे हरम नबवीअ में निमाज़ूं हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे माशाअल्लाह हाफ़िज़ दिलदार अमन महर साहब तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां दुआया कलिमात पढ़ियो सो नाज़रीन सामीन दुआ फरमायो त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे तव्हांखे बि बचड़नि सूधो मदीने तैयबा जी बादब हाज़िरी नसीब फरमाए अचो त अॼु असां पंहिंजे मौज़ू ते अल्लामा साहब सां गुफ़्तगू करियूं अल्लामा साहब आसमानी किताबनि जो बयानु आसमानी किताब छा खे चइबो आहे इन जी थोरो वज़ाहत फरमायो त पोइ वरी इन सिलसिले खे अॻिते वधायूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद आसमानी किताबनि खां मुराद उहे किताबूं जेके अल्लाह तबारक व तआला आसमान दुनिया खां ज़मीन जी तरफ़ इंसाननि जी रहनुमाई ऐं हिदायत जे लाइ नबीअनि जे वास्ते सां हिन मख़लूक़ लाइ आम फरमाया उन मां जेके अंबिया कराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम तशरीफ़ खणी आया उन्हनि मां हर कंहिंखे त आसमानी किताब न ॾिनी वई ऐं कुझु उन्हनि सां गॾोगॾु
जेके मुख़्तलिफ़ अंबिया कराम अलैहिस्सलाम हुया, जंहिंजी ज़ात मुबारक हस्ती जे एतबार सां, जहिड़े एतबार सां, रुतबे जे एतबार सां घणी हुई, उनखे अल्लाह तबारक व तआला किताबूं अता फ़रमायूं। ऐं कुझु अंबिया कराम अलैहिस्सलाम अहिड़ा हुआ जंहिंखे अल्लाह तबारक व तआला सहीफ़ा अता फ़रमाया। जीअं सूरह गाशिया जी आख़िरी आयत में असां पढ़ंदा आहियूं सुहुफ़ी इब्राहीम व मूसा, कि अल्लाह तबारक व तआला उहे सहीफ़ा नाज़िल कया हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ते। त किताबनि खां मुराद, आसमानी किताबनि खां मुराद जॾहिं असां चवंदा आहियूं त उन खां मुराद हूअं त 4 वॾियूं किताबूं मुराद हूंदियूं आहिनि, जीअं तौरात मुबारक आहे, इंजील मुबारक आहे, ज़बूर मुबारक ऐं क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद। लेकिन इन खां अलावा जेके सहीफ़ा आहिनि उन्हनि खे बि जेको आहे ज़िमनन किताबी या किताब जो नालो ॾिनो वेंदो आहे। त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्ते जे ज़रिए सां जेके किताबूं आसमानी दुनिया खां ज़मीन जी तरफ़ इंसाननि जी रहनुमाई जे लाइ मुंतक़िल फ़रमायूं या उन्हनि जे लाइ नाज़िल फ़रमायूं, ऐं उन्हनि जे हालात ऐं वाक़ियात जे एतबार सां उन वक़्तु कहिड़ी शइ जी छा ज़रूरत हुई, अल्लाह तबारक व तआला उहे बयानात, उहे अहकामात मख़लूक़ इंसाननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला उहे नबी अलैहिस्सलाम जी तरफ़ मुंतक़िल फ़रमाया। नबीअनि सगोरनि पोइ उन किताब जी सूरत में उहे सॼियूं शयूं जेका आहे पंहिंजी उम्मतनि जी तरफ़ मुंतक़िल फ़रमायूं। जीअं आम तौर ते असां ॾिसंदा आहियूं कोई शइ असां वठणु वेंदा आहियूं मार्केट में, काई फ्रिज वठणु वेंदा आहियूं, AC वठणु वेंदा आहियूं, या इवन कि मोबाइल बि वठणु वेंदा आहियूं, त इंसान जी रहनुमाई जे लाइ कंपनी बाक़ाइदा तौरु मोबाइल सां गॾोगॾु हिकु किताबचो बि ॾींदी आहे। उन में उहा सॼी डिटेल मौजूदु हूंदी आहे कि हिन मोबाइल खे हलण जो तरीक़ो छा आहे, हिन में कहिड़े क़िस्म जा फंक्शन मौजूदु आहिनि, हिननि जी जेका आहे कहिड़ियूं शयूं जल्दी ख़राबु थी सघनि थियूं ऐं कहिड़ियूं शयूं लाइफ टाइम लाइ कमु अची सघनि थियूं चार्जर जे एतबार सां। त हिकु मिसाल सम्झाइण लाइ ॾिनी आहे कि जीअं हिकु कंपनी पंहिंजे जेका आहे कस्टमर खे उन जी तरबियत जे लाइ, उन जी जेका आहे उन जी शइ खे बहितरी प्रोडक्ट जी समूरी ॼाण उन में विझी किताब में किताब जो ॾिनी ॾिनो वेंदो आहे त असांजी प्रोडक्ट में हीअं इस्तेमालु करण सां ही फ़ाइदा हासिल थींदा, ऐं हीअं इस्तेमालु न कंदो, हीअं उनजे ग़लति तरीक़े सां कंदो त उनखे लॉस थींदो। बिल्कुलु। त अहिड़े तरीक़े सां बिला तशबीह तमसील अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां यानी हिन उम्मत जे लाइ बि ऐं साबिक़ा उम्मतनि जे लाइ बि मुख़्तलिफ़ अंबिया कराम अलैहिस्सलाम जी तरफ़ किताबूं मुंतक़िल फ़रमायूं, ताकि जेसिताईं नबी अलैहिस्सलाम त उम्मत में तशरीफ़ फ़रमा आहिनि, ज़रूरु हिकु इंसानु आहे उनखे मौत अचणी आहे, ज़ाहिरी विसाल करे वेंदा, त जेसिताईं त नबी अलैहिस्सलाम उम्मत में मौजूदु आहिनि त उहे उन किताब जी रोशनी में या अल्लाह तबारक व तआला उन टाइम बराह रास्त फ़रिश्ते खे नाज़िल फ़रमाए करे वही करे नबी अलैहिस्सलाम खे अहकामात ॿुधाए सघनि था, ऐं नबी अलैहिस्सलाम उहे कमु कया। लेकिन जंहिं महिल नबी अलैहिस्सलाम जो ज़ाहिरी विसाल थी वञे त उन खां बाद उम्मत जेका आहे तफ़र्रुक़ में न पए, उन खां बाद उम्मत जेको आहे तितर बितर न थिए, बल्कि उहे पंहिंजी रहनुमाई जेको आहे उन किताबी सूरत में जेका अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम ते नाज़िल फ़रमाई उनखे ॾिसी करे उन जे अहकामातनि ते अमल करे पोइ पंहिंजी जेको आहे नेकी जो रास्तो, बदी जो रास्तो, ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला कहिड़े कम खां राज़ी थींदो आहे, अल्लाह तबारक व तआला कहिड़े कमनि खां नाराज़ थींदो आहे, अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा छा आहे, जेको अल्लाह तबारक व तआला उन अहकामात उहे सभु उन किताब में लिखी छॾिया ऐं अल्लाह तबारक व तआला नाज़िल फ़रमाया, त उहे मख़लूक़ ख़ुदा बाद में उहो किताब पढ़ी करे पंहिंजे लाइ दर्स हिदायत हासिल कनि, ताकी उन किताब खे पढ़ी करे फलाह कामयाबी पाए सघनि। माशाअल्लाह। अल्लामा साहब, तव्हां तज़किरो फ़रमायो त आसमानी किताब ऐं सहीफ़ा, जी जी, इन जी तव्हां खां तफ़सील वठंदुसि। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन, साही जो वक़्तु थियो आहे, नंढड़ी साही था वठूं, इजो था वापसि वरूं। ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं असांजो अॼु जेको टॉपिक आहे आसमानी किताबनि जो बयानु, उन ते असां आसमानी किताबनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं। अल्लामा साहब असां वटि मौजूदु आहिनि। इल्मु हिकु तमामु बहितरीनु ख़ज़ानो आहे, इहो ख़ुशनसीबनि खे नसीबु थींदो आहे। अचो त वधीक मालूमात हासिलु करियूं। अल्लामा साहब, तव्हां इरशाद फ़रमायो ब्रेक खां अॻु में आसमानी किताब ऐं सहीफ़ा, सहीफ़ो ऐं आसमानी किताब इन में फ़र्क़ु छा आहे? सहीफ़ो छा शइ हूंदी आहे
ऐं आसमानी किताब जी तव्हां डिटेल ॿुधाई त उहा किताब जिन ते अलाह ताला अहकामात नाज़िल फरमाया। सहीफ़ो छा हूंदो आहे, इन में फ़र्क़ु छा आहे? बुनियादी एतबार सां जेको रसूल तशरीफ़ खणी ईंदो आहे, छो त रसूल नई शरीयत बि खणी ईंदो आहे। हर रसूल नबी हूंदो आहे, लेकिन हर नबी रसूल न हूंदो। माशा जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी ऐं रसूल ॿई हुया, ऐं हज़रत उन्हनि जो जेको भाउ हुयो हज़रत हारून अलैहिस्सलाम, उहे उन्हनि जे ताबे हुया, फ़क़ति नबी आहे, फ़क़ति नबी हुया। यानी उन्हनि जेका शरीयत आंदी शरीयत उहा ई शरीयत काफ़ी उनकी हज़रत पैरवी हारून नबी कराई। जी जी माशाअल्लाह। त शरीयत इहो ई कमु अलाह तबारक व तआला नबियनि सां घुरण वारो हिन उम्मत खे अता फरमायो, रसूलनि वारो न, नबियनि वारो। नबियनि वारो। जी कुंतुम खैरा उम्मतिन उखरजत लिन्नास तअमुरूना बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनूना बिल्लाह। व तुमिनूना बिल्लाह। त अल्लाह तबारक व तआला जे जेके अहकामात शरा हूंदा आहिनि, उन्हनि खे छो त अल्लाह तबारक व तआला नबियनि रसूलनि करीमनि अलैहिस्सलाम ते नाज़िल फरमाया। उन सां गॾोगॾु जेके सहीफ़ा हूंदा आहिनि, हर सहीफ़ो किताबी शक्ल में हुजे ज़रूरी न आहे, ऐं हर किताब मशहूर भी हुजे इहो भी ज़रूरी न आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो त सिर्फ़ु 4 किताबूं मशहूर थियूं आहिनि, यानी असां ताईं 4 किताबुनि जो तज़किरो आहे, किताब अॻे बि नाज़िल थी चुका। जी बिल्कुलु, इन खां अॻिते बि किताबूं नाज़िल आहे। उन खां अलावा मुबाक़दा तारीख़ जी किताबनि में, सीरत जी किताबनि में इहो बि पढ़ियो आहे कि हज़रत शीस अलैहिस्सलाम जेके हज़रत आदम अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद अर्जुमंद हुया, इन्हनि ते अल्लाह तबारक व तआला 110 सहीफ़ा नाज़िल फरमाया। माशाअल्लाह 110 सहीफ़ा। ऐं इन खां अलावा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ते तक़रीबन 75 या इन खां बि घणी तादाद जे मुताबिक़ लिखियो वियो आहे त उहे सहीफ़ा नाज़िल फरमाया। सहीफ़ा असल में छा हुया? सहीफ़ा उन नबी अलैहिस्सलाम, छो त रसूलनि ते त अल्लाह तबारक व तआला शरीयत जा अहकामात नाज़िल फरमाया, नबीन अलैहिस्सलाम खे उन उम्मत जे उन अहकामातनि ते पाबंद रहण जे लाइ जेके अल्लाह तबारक व तआला शयूं बयानु फरमायूं कि इन शयुनि ते इन्हनि जे मथां अमल दरामद कराइणो आहे, त उहे अल्लाह तबारक व तआला कुझु न कुझु अहकामात जेके बयानु कया हुआ नबी रसूलनि जे ज़रिए सां, त उहे अल्लाह तबारक व तआला अहकामात ॿिए नबी खे अता फरमाया। पोइ उहो नबी अलैहिस्सलाम अहिड़े तरीक़े सां उहे अहकामात ख़ुदाबंदी खे क़ौमनि ताईं पुॼाईंदा हुआ। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम रसूल हुया, उन्हनि जे मथां अल्लाह तबारक व तआला तौरात मुक़द्दस नाज़िल फरमाई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि ताईं कोहे तूर ते पाण हलिया विया, ऐं उन खां बाद अल्लाह तबारक व तआला हज़रत हारून अलैहिस्सलाम खे जेके अहकामात हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत जे लाइ अल्लाह ताला नाज़िल फरमाया हुआ, हाणे उहा ज़िम्मेदारी हज़रत हारून अलैहिस्सलाम ते अची वई कि हाणे उहे उन उम्मत खे पंहिंजे एतबार सां हलाइनि ऐं अल्लाह तबारक व तआला जे अहकामातनि खे उन्हनि ताईं पुॼाइनि। त छो त नबी जेको आहे उहो किताबी सूरत न ई खणी ईंदो, नई शरीयत न ई खणी ईंदो, बल्कि नबी पाबंद हूंदो आहे उन रसूलनि करीमनि अलैहिस्सलाम जी उन शरीयत खे अॻिते अहकामातनि ते पुॼाइण जे लाइ। त इन्हनि जी उन में रहनुमाई हूंदी आहे, हिदायत हूंदी आहे, फलाह बहबूद हूंदी आहे। इन लाइ अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ अंबिया कराम अलैहिस्सलाम खे जेके रसूल हुया उन्हनि खे त किताबूं अता फरमायूं, जेके नबी अलैहिस्सलाम आहे जेके उम्मत जे अहकामातनि खे अॻिते पुॼाइण जे लाइ आहे, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला बाज़ औक़ात सहीफ़ा बि नाज़िल फरमाया ऐं बाज़ औक़ात कंहिं नबी अलैहिस्सलाम जे ताबे बि फरमाया। जीअं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम। हाणे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जेके हुया इहे रसूल बि हुया, इन जे मथां अल्लाह तबारक व तआला ज़बूर मुक़द्दस खे नाज़िल फरमायो। ऐं क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फरमायो बि आतईना दाऊद ज़बूरा, कि असां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे जेको आहे ज़बूर मुक़द्दस अता फरमाई। त अहिड़े तरीक़े सां उन्हनि जे ज़माने में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि मौजूदु हुआ, लेकिन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेके हुया इहे रसूल न हुया, इहे सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जा नबी ऐं पैगम्बर हुया। त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे अहकामातनि खे अल्लाह तबारक व तआला ट्रांसफ़र कयो या उन ज़माने में मौजूदु हुअण जे करे अल्लाह तबारक व तआला उहे अहकामात हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे बि अता फरमाया। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी जेका सल्तनत हुई उहा बाक़ाइदा उहा उहा जेका हुई शरीयत मुतहरा जे मुताबिक़ हुई, जेके अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल फरमाई हुई। सहीफ़े जी लफ़्ज़ी माना छा थींदी? मतिलबु असां त इहो त सम्झूं पिया त किताब अल्लाह ताला जा अहकामात आहिनि, सहीफ़ो उन में थोरो इम्तियाज़ आहे कुझु? हू किताब आहे, सहीफ़ो आहे, त इन में फ़र्क़ु आहे या हिकु ई शइ आहे? या इन जी लफ़्ज़ी माना सहीफ़तुन वाहिदान जो जमा हूंदो आहे सहाइफ़।
सहीफ़तन जो मतिलबु सहीफ़तन जो मतिलबु हूंदो आहे हिकु वर्क या सहीफ़तान ॿ वर्का या इन खां ॿ या टे थी वञनि त पोइ अरबी में चइबो आहे सहाइफ़। सहाइफ़। त ॿ या टे जेके वर्का अल्लाह तबारक व तआला यानी वर्के जी सूरत मुराद इहा कि जेके अल्लाह तबारक व तआला अहकामात उन टाइम उन सूरत हाल में अल्लाह तबारक व तआला अहकामात नाज़िल फरमाया त उनखे जेको आहे सहीफ़ो चयो वेंदो आहे। मुख़्तसर अहकामात सफ़े जी सूरत में जी त पोइ उनखे सहीफ़ो चइजे। ऐं किताबी सूरत हाल हुजे जीअं क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद आहे त बाक़ाइदा हिकु तरतीब आहे, पहिरियों सूरतूं आहिनि, वरी पोइ पारनि जी सूरत आहे, वरी रुकून जी सूरत आहे, वरी ईअं जेको आहे अधु सिपारो आहे, पूरो पारो आहे। त जेका तरतीब हूंदी आहे तरतीब जे एतबार सां जेका किताब लिखी वेंदी आहे त उनखे किताब चयो वेंदो आहे। अच्छा अलामा साहब, किताबनि ऐं सहीफ़नि जी तादाद मालूम आहे कुझु? मुख़्तलिफ़ अक़वाल इन में बयानु कया विया आहिनि। मतिलबु जीअं मां हाणे अर्ज़ु कई कि हज़रत शीस अलैहिस्सलाम ते अल्लाह ताला 110 सहीफ़ा नाज़िल फरमाया। त मुख़्तलिफ़ जेको आहे अल्लाह मुख़्तलिफ़ उलमाए कराम या मुफ़स्सिरीन मुख़्तलिफ़ इन जे बारे में अक़वाल बयानु कया। बाज़ मुफ़स्सिरीन फरमाया त हिननि जी कुल टोटल जेका तादाद आहे किताबनि जी, छो त मशहूर सिर्फ़ु 4 आहिनि, इन खां अलावा किताबूं त मौजूदु हुयूं, जेके किताबूं ऐं सहीफ़ा आहिनि उनजी टोटल तादाद मिलाए करे उहे 104 बि आहे। ऐं किताबनि ऐं सहीफ़नि जी कुल तादाद 110 बि आहे ऐं किताबनि ऐं सहीफ़नि जी हिकिड़ी तादाद 360 बि आहे। त मुख़्तलिफ़ जेको आहे यानी ॻणप जे एतबार सां मुख़्तलिफ़ जेको आहे मुफ़स्सिरीन पंहिंजा पंहिंजा अक़वाल बयानु कया। हा, हाणे हिननि में हिकिड़ी कौल जेको उलमा अख़ज़ कयो आहे उन्हनि में उन्हनि इहो फरमायो कि 110 वारो जेको कौल आहे इहो सभिनि खां मुतदिल तरीन कौल आहे, यानी 104 में घटिताई बि न आहे ऐं बिल्कुलु वाद बि न आहे, बल्कि दरमियानो जेको कौल आहे 110 जो इहो बि आहे। पर इन जो मतिलबु इहो न आहे कि असां कोई तादाद मुअयन कयूं। असांजे मथां लाज़िम इहो आहे कि असां अल्लाह तबारक व तआला जे तमामु उन मुनज़्ज़ल शुदा किताबनि सहीफ़नि ते असांखे ईमान रखणु ज़रूरी आहे, मञणु ज़रूरी आहे असांखे कि असां तादाद जे हुन में न वञूं कि बाबा हिननि जी तादाद केतिरी आहे। हिकु त हिकु जनरल हिकु कॉमन हिकु सुवालु थींदो आहे कि हिननि जी तादाद घणी हुई। हाणे अल्लाह ॼाणे कि केतिरी तादाद आहे। जीअं हज़रत अंबिया किराम अलैहिस्सलाम जे बारे में माण्हू यकीनी ऐं जज़्मी तौर ते चवंदा आहिनि कि साईं 1,24,000 अंबिया किराम अलैहिस्सलाम वारा, हालांकि पंहिंजी तरफ़ों तादाद मुअयन करणु दुरुस्त न आहे। थी सघे थो 1,24,000 हिकु पैगंबर आयो हुजे त 1,24,000 चवण सां त हिकिड़े रसूल जी जेका आहे उनखे असां नबूवत खां ई ख़ारिज करे छॾियो। त इन लाइ कमी बेशी जे एतबार सां माण्हू चवे कंहिं बि हिकु नबीअ जो इनकार कुफुर हूंदो आहे ऐं कंहिं बि गैर नबी खे नबी करे, छो त थी सघे थो 1,24,000 खां हिकु बि घटि हुजे त पोइ असां गैर नबी खे नबी कयोसीं। तंहिंजे करे लॻभॻि पहिरियों त चवणु न घुरिजे तादाद, जे चए त पोइ लॻभॻि या कमोबेश या लॻभॻि 1,24,000 अंबिया किराम अलैहिस्सलाम तशरीफ़ खणी जी। अलामा साहब, तौरेत मुक़द्दस, इंजील शरीफ़, ज़बूर शरीफ़, जीअं क़ुरान पाक नाज़िल थियल आहे त मुख़्तलिफ़ हाणे ज़बूर शरीफ़ जी नोयत छा हुई? ॿुधण में अचे थो त उन में हिकिड़ो मंज़ूम अंदाज़ में हिकिड़ो, छो त दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ मशहूरु आहे त हू जॾहिं पढ़ंदा त एॾो दर्द हुननि जी आवाज़ में परिंदा बि भीजी वेंदा। ॿुधाइजो। क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद जो जेको इहो मौजूज़ो आहे कि क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद अहिड़े लबो लहजे ऐं तरीक़े अरब ते अल्लाह ताला नाज़िल फरमाया कि कोई बि इनखे पढ़ी बि सघे थो ऐं आसानी सां यादि बि करे सघे थो। लेकिन जेके क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद खां पहिरीं जेके किताबूं हुयूं मंज़ूम तरीक़ो हूंदो हो, यानी जंहिंखे असां शेरो शाइरी चऊं अहिड़े एतबार सां, छो त हर शेर हर कंहिंखे यादि न आहे हूंदो। हाणे जीअं साईं कलाम पढ़ियो, हाणे मां किथां को शेर पुछो मूंखे यादि न आहे, त मंज़ूम जेको तरीक़ो हूंदो आहे उहो हिकु त इहो हुन में मसइलो इहो हूंदो आहे कि हर हमेशह यादि रहे इहो ज़रूरी न आहे। क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद जो जेको असर रसूख़ आहे या क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद जी जेका तरतीब आहे, हुस्न तरतीब, उहा एतिरी दिलकश ऐं एतिरी बहितरीनु आहे। इन सां गॾोगॾु इहो क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जो मौजूज़ो बि आहे कि इनखे कोई ॿार बि यादि करे ऐं हर हमेशह यादि रहंदो आहे। तव्हां जेकी सूरत बचपन में यादि कंदा हो, नंढपिण में सूरे इख़लास शरीफ़, सूरे फ़ातिहा शरीफ़, इंसानु पोड़ो थी वञे उन खां पोइ बि अची करे को माण्हू पुछे कि हा तव्हां ॿुधायो तव्हांखे सूरे फ़ातिहा यादि आहे या न आहे, त उनखे यादि रहंदी। क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद खां जेके पहिरें किताबूं हुयूं उन्हनि जे बारे में इहो कौल मूं बि पढ़ियो आहे कि मंज़ूम तरीक़ो हो, शेरो शाइरी वारी तरीक़ो हो। इन तरीक़े सां क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद खे माण्हू यादि कंदा हुआ, पर ज़रूरी न आहे कि हर कंहिंखे यादि हुजे हा। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह जेको आहे
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फरमायो कि अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजे शान जे मुताबिक़ जेका अल्लाह जी पंहिंजी शान ऐं कुदरत आहे सुरीली आवाज़नि में बेहतरीन सुरीली आवाज़ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अता फरमाई। इन लाइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जंहिं महिल ज़बूर मुक़द्दस जी तिलावत मुबारका फरमाईंदा हुआ त बाक़ाइदा जेके परिंदा आसमान में अॻिते पोइते थींदा उहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी आवाज़ ॿुधण लाइ रुकिजी वेंदा। बाक़ाइदा तौर ते फ़रिश्ता बि ॿुधंदा ऐं चिरंद पिरंद बि ॿुधंदा ऐं एतिरे ताईं लिखियलु आहे, यानी थी सघे थो हुन में जेका आहे इन शइ खे मुबारगा आरे ते बि क़यास थियलु हुजे ऐं थी सघे थो हक़ीक़त ते बि मबनी हुजे। एतिरे ताईं कि अगरि कोई हवा जूं झोंको हले हा त उहो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी आवाज़ मुबारक खे ॿुधे हा त हवा उते रुकिजी वञे हा। पाणी जीअं पहाड़ को हेठि नाज़िल थिए हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी मुबारक आवाज़ में अल्लाह ताला एतिरी चाशरी रखी हुई कि पाणी रुकिजी वेंदो। हाणे असांजे हिन दौर में हाणे को माण्हू वेही करे चवे साईं इहो कीअं मुमकिन आहे, इहो मुमकिन ई न आहे कि कंहिं जी जेका आहे आवाज़ में एतिरी ताक़त ऐं बरकत हुजे त अल्लाह तबारक व तआला जेका आहे पाणी खे रोके छॾे, हवाऊं मुसख़र थी वञनि ऐं जेका आहे चिरंद पिरंद बीहजी वञनि। त मिठा ॻाल्हि इहा आहे कि इहे असांजे तव्हांजे ॾियण जो कमाल न आहे, इहो कुदरत ताला जो कमाल आहे कि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी अलैहिस्सलाम खे इहा शइ अता फरमाई त उहो रब ॾियण ते बि क़ादिर आहे ऐं उहो ॾियण वारो ॼाणे ऐं जंहिंखे अता कयो वियो आहे उहो ॼाणे कि अल्लाह तबारक व तआला उनजी आवाज़ में केतिरी बरकत रखी हुई। ऐं हज़रत इहो बि हदीस में आहे कि क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे क़ुर पढ़ण जो अल्लाह हुक्म इरशाद फरमाईंदो कि दाऊद जेको तूं दुनिया में ज़बूर मुक़द्दस जी तिलावत कंदे हैं, हाणे क़यामत जे ॾींहुं तूं क़ुर मजीद फ़ुरक़ान हमीद जी तिलावत कर। पोइ फरमायो कि अल्लाह तबारक व तआला पंहिंजी शान जे मुताबिक़ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम को तिलावत ॿुधंदा। हालांकि रब तबारक व तआला जी शान उहा आहे कि अल्लाह ताला त बेनियाज़ आहे। कंहिं मखलूक में कंहिंखे अगरि इहा ताक़त ऐं इहा क़ुवत अता फ़रमाए या इहा शरफ़ अता फ़रमाए त अल्लाह तबारक व तआला जे क़ादिर मुतलक़ आहे, उहो कुझु बि करण ते कुदरत रखे थो। त इन लाइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ख़ासि लहन मां हिकु ख़ासि सुरीली आवाज़ मां हिकु लहन अता फ़रमायो। त इन लाइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम इन तरीक़े सां ज़बूर मुक़द्दस जी तिलावत कंदा। ऐं हज़रात साहब कराम अलैहिम रिज़वान बयानु करनि था कि असां जंहिं महिल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां बीहे करे नमाज़ में हुज़ूर खां तिलावत मुक़द्दस ॿुधंदा हुआसीं त असांजा दिलि, यानी कोई बि अहिड़ो शख़्स जेको ॿाहिरि खां अचे भलजा हुनजो दिलि केतिरो ई सख़्तु हुजे, सिर्फ़ु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर जी तिलावत न बि करनि हा, हूअं त सरकार करीम अलैहिस्सलाम जी क़ुर करीम जी तिलावत जे हवाले सां साहब कराम अलैहिम रिज़वान बयानु कयो कि अगरि उन टाइम कोई पथर दिलि में माण्हू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिर्फ़ु तिलावत ॿुधे हा त उहो कलमो पढ़े बग़ैर उतां वञे न हा। त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अंबिया कराम अलैहिस्सलाम खे इहा ख़ासि नेमतूं नवाज़िशूं अता फ़रमायूं आहिनि जेके अंबिया कराम अलैहिस्सलाम खे अता कयूं वयूं आहिनि। माशाअल्लाह अल्लाह साहब जी महिरबानी। सो नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं ऐं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। अल्लामा साहब सां असां जो टॉपिक ते ॻाल्हायूं था आसमानी किताबनि मुतालिक़। तो अल्लामा साहब, जीअं क़ुर पाक नबी पाक अलैहिस्सलाम ते पहिरीं वही साईं जन जी 40 सालनि जी उमिरि में नाज़िल थी ऐं 63 उमिरि मुबारक ज़ाहिरी जेका आहे उन ताईं, यानी 23 सालनि ताईं मुख़्तलिफ़ औक़ात में, मुख़्तलिफ़ मके खां मदीने ताईं मुख़्तलिफ़ औक़ात में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते क़ुर पाक जो आयतूं नाज़िल थींदियूं रहियूं, हकाम नाज़िल थींदा रहिया। छा अॻियां किताब ईअं नाज़िल थिया या उहे हिकु जाइ ते नाज़िल थिया? क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद जो जेको मामिलो आहे उहो ॿियनि किताबनि खां जुदा आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद तक़रीबन 23 सालनि में मुख़्तलिफ़ अहकामात मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ एतबारात सां नाज़िल थिया। जाते जाते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़रूरत महसूस थी उते अल्लाह तबारक व तआला क़ुर करीम जी कई आयतूं, जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम जिहाद में विया त उते जिहाद जूं आयतूं नाज़िल थियूं। किथे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़ौम खे हिदायत जो जेको आहे अहकामात बयानु कया त हुन में कुझु माण्हू अहिड़ा हुया जंहिंजे ज़हन में इहो हो कि असां त वॾा वॾा गुनाह कयासीं, असांजे गुनाहनि जी माफ़ी आहे या न आहे।
त उते वरी तौबा जे एतबार सां कुझु क़ुर करीम जूं आयतूं नाज़िल थियूं। त मुख़्तलिफ़ अहकामात जेका आहिनि उहे क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद जा इहे पंहिंजे अदवार जे एतबार सां नाज़िल थींदड़ आया ऐं 23 सालनि जे पूरे हिन अरसे में क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद पूरो नाज़िल थी वियो। इन लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मुबारक ज़िंदगी में हिकु हज फ़रमायो ऐं उन हज जे मौक़े ते बि क़ुर अज़ीम जी आयत मुबारक नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। इहा आयत मुबारक हिते नाज़िल थी। इन सां गॾोगॾु मुफ़सिरीन इहो बि फ़रमाइनि था कि सूरह बक़रा जी जेका आयत मुबारक आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फ़रमायो वत्तक़ू यौमन तुरजऊन फ़ीही इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत व हुम ला युज़लमून। फ़रमाए कि तरतीब जे एतबार सां असां क़ुर अज़ीम खे ॾिसूं त क़ुर अज़ीम जी सभिनि खां आख़िरी आयत मुबारक इहा आहे। असां हजतुल विदा खे ॾिसूं था त उन में महसूसु ईअं थिए थो कि अल यौम अकमलतु लकुम जी आयत मुबारक आख़िरी आयत, हालांकि ईअं न आहे। वत्तक़ू यौमन तुरजऊन फ़ीही इलल्लाह इहा आख़िरी आयत मुबारक आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी तरफ़ रुजू जो हुकुम फ़रमायो ऐं फ़रमाए तव्हांखे सभिनि खां दुनिया मां गुज़रणो आहे, तव्हांखे मौत अचणी आहे। त अहिड़ी एतबार सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथे जहिड़े एतबार सां हुया, जीअं हुज़ूर हज ते विया त उते हज जूं आयतूं नाज़िल थियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे जो का सफ़र में आहिनि त सफ़र जे मुतालिक़ हुज़ूर अलैहिस्सलाम जिहाद में आहिनि, नमाज़ ख़ौफ़ जो जेको हुकुम आहे उहो उते नाज़िल थियो। मुख़्तलिफ़ औक़ात में उन एतबार सां नाज़िल थियो। अॻियनि किताबुनि जो अहवालु छा आहे? अॻियां जेके किताब हुया उहे अहिड़े तरीक़े सां न हुया, उहे बल्कि बतदरीज नाज़िल थिया, बल्कि उहे हिकु बारगी में या नाज़िल थिया, यानी हिकु दफ़े में ई पूरा अहकामात अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ जेके रसूल हुया उन्हनि खे अता फ़रमाया। त उन्हनि जो जेको मामिलो हो उहो क़ुर अज़ीम जे एतबार सां ईअं न हुयो कि जिते जिते ज़रूरत महसूसु थी त उते अमल करायो वियो, उते ईअं न हो। उते हिकु दफ़े में पूरी किताब ॾिनी वई, भई हे सभु तव्हांजे लाइ अहकामात आहिनि, हाँ हिननि जे मुताबिक़ तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। जी अल्लाह साहब, नासिख़ ऐं मनसूख़ अॻियनि किताबनि जा अहकाम अञा ताईं आहिनि या नासिख़ मनसूख़ थी विया क़ुर पाक? छा क़ुर पाक जूं बि आयतूं आहिनि जेके नासिख़ ऐं मनसूख़ जो हुकुम आहिनि? इन जी थोरो वज़ाहत करियो। ऐं पहिरीं इहो ॿुधायो त नासिख़ ऐं मनसूख़ चइबो छा खे आहे? नासिख़ जो मतिलबु हूंदो आहे कंहिं शइ खे ख़तमु करण वारो, ऐं मनसूख़ जो मतिलबु हूंदो आहे जेका शइ ख़तमु थी वई। नासिख़ ऐं मनसूख़ यानी हिकिड़ी शइ जे अचण सां ॿियो हुकुम ख़तमु थी वियो। हुकुम मनसूख़ थी सघे थो, हुकुम मनसूख़ थी सघे थो, हुन में कोई हर्ज न आहे, लेकिन इहो न आहे कि क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद जी हिकिड़ी आयत नासिख़ ऐं ॿी मनसूख़ आहे त हुनजी तिलावत जो हुकुम बि न रहियो, ईअं न हूंदो। जीअं क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद में अल्लाह तबारक व तआला ज़कात जे मुतालिक़ फ़रमायो कि इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़राइ वल मसाकीन वल आमिलीन अलैहा, कि ज़कात कंहिंखे ॾेई सघूं था, या हुन में फ़क़ीर आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, अहिड़े एतबार सां। इन में हिकु लफ़्ज़ आहे आमिलीन अलैहा, जेके हुनजे पहिरें ज़माने में छा थींदो हो, पहिरें ज़माने में छो त इस्लामी अहकामात हूंदा हुआ, इस्लामी सल्तनतूं हूंदियूं, पोइ उन में बादशाह इस्लाम इहो कंदो हो कि कंहिं शख़्स खे मुक़ररु कंदो हो कि फ़लां इलाइक़े में वञी करे उतां जा जेके ज़कात अदायगी करण वारा आहिनि उनखां ज़कात वठी अची करे हिते बैतुल माल में जमा करायो। हाणे उहो ज़मानो न आहे रहियो। हाणे वल आमिलीन, हाणे बादशाह इस्लाम यानी कंहिंखे मुक़ररु न आहे कंदो कि तव्हां फ़लाणे इलाइक़े में वञो, तव्हां जनाब ज़िले सखर में वञो, उतां जा जेके माण्हू आहिनि उनको ज़कात वठी अचे हिते बैतुल माल में जमा कर। हाणे उहो ज़मानो न आहे। हाणे हर कोई पंहिंजी ज़कात जी जेका आहे एतबार सां जिते हुनखे ज़हन हूंदो आहे, जिते ॾियण जो सबबु हूंदो आहे, सम्झंदो आहे कि मां हिते ज़कात ॾींदुमि, मुंहिंजी ज़कात अदा थी वेंदी, उते वञी करे उहो ज़कात अदा करे ईंदो आहे। त अहिड़े एतबार सां जेको वल आमिलीन अलैहा जेको बादशाह मुक़ररु कंदो, हाणे उहो हुकुम न आहे, उहो हुकुम मनसूख़ थी वियो आहे। लेकिन क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद जी जेका आयत जुज़ आहे उहो त पंहिंजी जॻह ते बाक़ी आहे। अहिड़े तरीक़े सां सूरह काफ़िरून आहे, कुल या अय्युहल काफ़िरून, इहा जेका पूरी सूरह मुबारक आहे त पहिरियों इहो हो कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो का हिक ॿिए जे मामलात में दख़ल अंदाज़ी न हुई जी। त जंहिंमहिल जिहाद जूं आयतूं नाज़िल थियूं त क़ुर अज़ीम फ़ुरक़ान हमीद जे इन हुकुम खे अल्लाह ताला मनसूख़ फ़रमायो। अहकाम मनसूख़ आहिनि, लेकिन इहो न आहे कि तिलावत बि न आहे कि तिलावत कंदो जेको फ़ज़ीलत मिलणी आहे हिकु लफ़्ज़ ते 10 नेकियुनि जी, उहा फ़ज़ीलत पंहिंजी जॻह ते बरक़रार, क़ुर करीम हुजणु उन जो बरक़रार, उन ते ईमान रखणु बरक़रार। त अहिड़े तरीक़े सां कलाम आहे उहो तौरेत हुजे, ज़बूर हुजे, काई बि किताब हुजे, ओरिजिनल सूरत में आहे, गैर तहरीफ शुदा, त उन ते ईमान आणणु ज़रूरी आहे। बाक़ी अहकाम जेके आहिनि उहो क़ुर पाक समूरी किताबनि जो नासिख़ आहे। इहो लफ़्ज़ ज़हन में रखो कि जेके बि मुनज़्ज़ल मिनल आहिनि, जेके अल्लाह तबारक व तआला जंहिं रसूल ते जेके
जहिड़े एतबार सां बि क़ुरान अज़ीम या ज़बूर मुक़दस या तौरात मुक़दस या इंजील या ॿियूं किताबूं या सहीफ़ा जेके मुनज़्ज़ल मिन अल्लाह आहिनि, जेके अल्लाह नाज़िल कया, असांजो उन जे मथां ईमान आहे। हाणे अगरि उन में तहरीफ़ थी वई आहे, तब्दीली थी वई, पंहिंजे तरफ़ां फेरफार जेका थी वई, असां उन तब्दीली जा क़ाइल न आहियूं, पाबंद न आहियूं, अल्लाह जे कलाम हुअण जा, ऐं उहे अल्लाह जा कलाम आहिनि बि सही, ऐं असां उन जे मथां ईमान बि रखूं था। अल्लामा साहब तमामु बहितरीनु गुफ़्तगू थी असांजे टॉपिक ते। ऐं आख़िर में असां तव्हां खां काज़ी अहमद खां सवाल कयो आहे, हैदर अली। हू पुछे थो त कॾहिं कॾहिं असां जुमा नमाज़ ते वञूं था पिया त दौरान ख़िताब या ख़ुतबे जे दौरान असांखे निंड अचे थी पई, छा बार बार वञी वज़ू ॿीहर करियूं या इन निंड सां वज़ू न वेंदो? ऐं सवाल कयो अथऊं त कहिड़ी निंड सां वज़ू भॼंदो आहे ऐं कहिड़ी निंड सां वज़ू नाहे भॼंदो? जी, इन में थोरी तफ़सील आहे। बार बार जेको शख़्स नमाज़ जे इंतज़ार में आहे उहो ईअं आहे जीअं उहो नमाज़ जे अंदरि आहे। हदीस मुबारक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको शख़्स नमाज़ जे इंतज़ार में आहे उहो ईअं आहे जीअं उहो नमाज़ जे अंदरि आहे। अगरि उहो शख़्स अहिड़े तरीक़े सां मस्जिद में जीअं सफ़ में आम तौर ते नमाज़ी वेठा हूंदा आहिनि, उहो आराम सां वेठो आहे ऐं पलथी हणी करे वेठो आहे या बज़ारो थी करे जीअं तहियात में वेंदा अहिड़े तरीक़े सां वेठो आहे, ऐं अगरि उनखे ऊंघ अचे थी, कंहिंजो टेक जो बि सहारो न आहे, अहिड़े तरीक़े सां अगरि उनखे निंड अची वई त उनजो वज़ू न टुटंदो। ऐं अगरि उहो किथे भित ते टेक ॾेई वेठो आहे या बराबरि में कोई शख़्स वेठो आहे उन सां टेक ॾेई करे वेठो आहे ऐं हुनजी जंग हिकिड़ी मथे आहे हिकु हेठि आहे, जंहिंखे इस्तिरखाए माफ़ासिल चवंदा आहियूं, उहो बरक़रार न आहे रहियो त पोइ इन सूरत में जेका आहे वज़ू भॼी पवंदो। यानी हीअ सम्झो हिकिड़ो माण्हू जेतिरे ताईं हीअं ऊंघ वठे थो पियो, दिलि अचेसि थी, ऊंघ अचे थी पई त उन सां वज़ू न टुटंदो। अच्छा, हिकिड़ो माण्हू वठंदे वठंदे किरी पियो हेठि, इस्तिरखाए मुफ़ासिल थी वियो न, मतिलबु उहो जेके कैफ़ियत हूंदी आहे, किरी पवण सां वज़ू भॼी पियो। हिकिड़ो जेतिरे ताईं झटका अचनि पिया निंड जा तेसीं ताईं वज़ू न वियो, जॾहिं टेक ॾिनई भित सां या। अच्छा, उनजो आम उसूल छा आहे त वज़ू निंड जे हवाले सां कहिड़ी निंड सां भॼंदो, कहिड़ी सां न भॼंदो? इन में ज़रूरी ईंदो आहे कि तव्हां जी जेका आहे कैफ़ियत जेका इंसान जी वेहंदो आहे ज़मीन ते टिकी करे, अहिड़े एतबार सां अगरि वेठो आहे, इस्तिरखाए मफ़ासिल यानी काई जंग मथे न आहे, बदन जो कोई हिसो जेके पाण में ॿई जोड़ मिलंदा आहिनि उहे जुदा न आहिनि, बल्कि उहे बिल्कुलु मिलिया आहिनि, ज़मीन सां टिकियल आहिनि ऐं कंहिं शइ जो सहारो बि न आहे, भलजा उहो वेही करे ईअं कलाक बि सुम्हंदो रहे त उनजो वज़ू न टुटंदो। या बिल फ़र्ज़ इहो त हिकु कैफ़ियत ई आहे न कि नमाज़ में न आहे, बिल फ़र्ज़ ईअं बि आहे कि कोई शख़्स अतहियात में निंड वियो, नमाज़ में वेठो आहे, इमाम साहब नमाज़ पढ़ाए थो, अतहियात में आहे ऐं हुनखे अचानक निंड थी अचे नमाज़ जे दौरान ई, ऐं बाद जी कैफ़ियत अहिड़ी हूंदी आहे कि सजदे में बि जेका आहे सुम्ही पवंदा आहिनि, त नमाज़ में जेसि ताईं हालत में निंड माण्हू करे थो इन सां बि वज़ू न भॼंदो, बशर्ते कि किरी न पवे। किरी पियो त पोइ या टेक बि न हणे, टेक हणी करे ईअं वेठो। आसान लफ़्ज़नि में चइजे त जंहिंसां इहो सम्झो त सुम्हण वारी जेका कैफ़ियत हूंदी आहे न, टेक न हुजे बाक़ाइदा खे या कंहिं बि शइ खे, ऐं मक़ाद पंहिंजी जाइ खां उथे न, ठीकु आहे, यानी ज़मीन सां टच हुजे, सोफ़े ते सोफ़े सां टच हुजे, जंहिं शइ ते वेठो आहे उन ते मुकमल वेठो, जोड़ पंहिंजे सां बिल्कुलु ज़मीन सां मुتصل आहिनि या जंहिं शइ ते बि आहे जी, इन सूरत में टेक न हुजे, टेक मक़ाद जो उथण ऐं निंड, इहे टे शयूं कठियूं थियूं त वज़ू भॼी पवंदो। जेकॾहिं टेक न आहे, मक़ाद ज़मीन सां आहे ऐं निंड अचे वियो त न वियो, टे शयूं कठियूं थियण ज़रूरी आहिनि, टेक मक़ाद जो उथण यानी वेहण वारी जाइ ज़मीन खां थोरो मथे थी वञे, ऐं टी सूरत निंड, इहे टई सूरतूं कठियूं थियनि। हाणे इहा त आम तौर ते घुमण में बि थींदियूं आहिनि, ॿई शयूं टेक में न हूंदी आहे त इन सां निंड, टेक ऐं वेहण वारी जाइ कंहिं बि शइ ते वेठा आहियो उनखां मथे थी टे शयूं जिते कठियूं थियूं उते वज़ू भॼी पवंदो। सो नाज़रीन, असांजो प्रोग्राम मूंखे कीअं लॻो, अॼोके प्रोग्राम जे बाबति तव्हां पंहिंजी राय ॾियो। असांजो यूट्यूब ते चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, इनखे तव्हां सब्सक्राइब करियो, इन ते पंहिंजा कमेंट्स ॾियो, लाइक करियो, इनखे शेयर करियो, नेकी जो कमु आहे अव्हांखे अजर मिलंदो। ऐं फेसबुक ते असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, जेकॾहिं तव्हां उनखे फॉलो करियो, उते बि पंहिंजा कमेंट्स ॾियो, ऐं को बि सुवाल तव्हां चाहियो था त असांजे नाले असांजे शहर सां असांजे प्रोग्राम में शामिलु कयो वञे त पोइ तव्हां पंहिंजो नालो, पंहिंजो शहर लिखी करे उहो सुवाल उन कंहिं बि हिकिड़े प्रोग्राम जे हेठां तव्हां लिखंदो न कमेंट्स में, उहो असां इंशाअल्लाह तबारक व तआला उन सुवाल पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासूं। सो इंशाअल्लाह तबारक व तआला इहे प्रोग्राम हलंदा रहंदा। सो अॼु प्रोग्राम जी जेको वक़्तु आहे उनजो पुॼाणी ते पहुतो आहे। सभ खां पहिरीं त मां तव्हां सभिनी सामीन नाज़रीन जो शुक्रिया अदा कयां थो जो तो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो। उन खां पोइ असां पंहिंजे अल्लामा साहब
अल्लामा बरकतुल्ला खोसो साहब जो शुक्रिया अदा करूं था जेके इन प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं हाफ़िज़ दिलदार अहमद महर साहब जेके सांगर सां तालुक़ रखनि था उनजी महिरबानी। सो इंशाल्लाह पुॼाणी खां पोइ इंशाल्लाह पुॼाणी जीअं मां तव्हांखे इजाज़त खां पोइ नात शरीफ़ थींदी तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। मदनीअ जी मोहब्बत आहे मूंखे आहियां मुल्क मदीने जो मस्तानो जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो। मदनीअ जी मोहब्बत आहे मूंखे आहियां मुल्क मदीने जो मस्तानो जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो लिखजो हो नबीअ जो दीवानो। पयो सालनि खां थो तयारियूं कयां हिकु भेरो मदीनो मुल्क ॾिसां। पयो सालनि खां थो तयारियूं कयां हिकु भेरो मदीनो मुल्क ॾिसां। पोइ मौत अचे त भली जाचे पोइ मौत अचे त भली जाचे आहियां प्यारे नबीअ जो पैवानो जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो। हाय जेके इश्क़ अरबीअ घोट संदो पोइ छो न हुजे खणी मेरो मदो। जेके इश्क़ अरबीअ घोट संदो पोइ छो न हुजे खणी मेरो मदो। रब पाक उन्हीअ सां प्यार कंदो रब पाक उन्हीअ सां प्यार कंदो। कुझु सोच वठो मुसलमानो जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो। हिन आस में ज़िंदगी गुज़ार छॾियमि हर चीज़ दुनिया जी विसार छॾियमि। हिन आस में ज़िंदगी गुज़ार छॾियमि हर चीज़ दुनिया जी विसार छॾियमि। पोइ बि था टोकियो ठठोलियूं कयो सम्झो ई नथा ओ नादानो जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो लिखजो हो नबीअ जो दीवानो। सिक मूंखे मुहम्मद मीर जिया ऐं पंहिंजे ईदे शाफ़ीर जिया। सिक मूंखे मुहम्मद मीर जिया ऐं पंहिंजे ईदे शाफ़ीर जिया। आहे ख़ादिम तुंहिंजो हसान बुघियो आहे ख़ादिम तुंहिंजो हसान बुघियो। हियो नात मुंहिंजो नज़रानो जे मरी बि वञा
मुझे कफन मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो मदनीअ जी मोहबत आहे मूंखे आहियां मुल्क मदीने जो मस्तानो जे मरी बि वञा मुझे कफन मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो जे मरी बि वञा मुझे कफन मथां लिखजो हो नबीअ जो दीवानो सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।